जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि टीजड़ी माता यानी जंहिंखे असां गौरजा माता चवंदा आहियूं उनखे घर में कीअं पोखिजे और कॾहिं पोखिजे। अॼुकल्ह सिचुएशन अहिड़ी आहे जंहिंमें असां मंदरनि में वञी पूॼा नथा करे सघूं त इहा पूॼा असां घर में ई करे सघंदासीं। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त वीडियो शुरू कयूं था। टीजड़ी माता पोखण लाइ मुङनि जो इस्तेमालु करिणो आहे और इहे मुङ जेके आहिनि टीजड़ीअ खां पहिरियों जेका ग्यारस ईंदी उन ॾींहुं पोखिबा आहिनि। त ग्यारस ॾींहुं असां मुङ खणंदासीं, उन में असां पाणी विझंदासीं, हिकु दफ़ो धोई करे उनखे कलाकु पुसाए रखिणो आहे। इहो असांखे ग्यारस ॾींहुं सुबुह जो करिणो आहे। टीजड़ीअ खां पहिरियों जेका ग्यारस ईंदी आहे उन ते ॾिसो कलाकु थी वियो आहे, उन खां पोइ मां इन मां पाणी कढी छॾियो आहे। हाणे हिकु गमलो खणंदासीं, तव्हां चाहे गमलो खणो, कंटेनर या का दॿो खणी करे उन में असांखे मुङ विझणा आहिनि। हेठां मिटी हुजे जेका थोरी आली हुजे, मथां विझंदासीं मुङ थोरा वधीक विझण सां असांजी गौरजा माता यानी टीजड़ी माता जेका आहे हरी भरी थींदी और घाटी थींदी, जेका ॾिसण में ॾाढी प्यारी और सुंदर लॻंदी आहे। इन जे मथां हाणे असां विझंदासीं मिटी। असांजी हेठी मिटी आली आहे, उन खां पोइ मुङ विधासीं, मुङनि जे मथां मिटी विझी करे वरी हणंदासीं पाणीअ जो छंडो। पाणी जाम नाहे विझणो, रोज़ु डेली असांखे सुबुह शाम छंडो हणणो आहे पाणीअ जो। इन तरह इनखे उस में रखंदासीं असां। ॾिसो 2 ॾींहं थी चुका आहिनि, हाणे इन मां सला निकिरी विया आहिनि। इन में असां पाणीअ जो छंडो हणंदासीं, पाणी जाम नाहे विझणो, थोरो थोरो छंडो हणंदासीं डेली सुबुह शाम। इनखे असां वापसि उस में रखंदासीं। मां तव्हांखे 4-5 ॾींहंनि खां पोइ वरी ॾेखारींदसि। 4 ॾींहं थी विया आहिनि। ॾिसो टीजड़ी माता केॾी घाटी और साई साई लॻे थी पई। टीजड़ी माता सॼी पोखण में लॻभॻि 6 खां 7 ॾींहं लॻंदा आहिनि, जंहिंमें इहा सुठे सां हरी भरी थी वेंदी आहे। टीजड़ी माता खे 6 ॾींहं थी विया आहिनि। हाणे असां इनखे सजाईंदासीं। इन लाइ असां ॻाढ़ी चुनरीअ जो इस्तेमालु कंदासीं, जंहिंमें गौरजा माता ॾाढी सुहिणी लॻंदी आहे। इन तरह चुनरीअ खे असां वेड़ींदासीं। हिकु लेस जो इस्तेमालु कंदासीं। डेकोरेशन तव्हां पंहिंजी मनपसंदीअ सां करे सघो था पिया। गौरजा माता खे यानी टीजड़ी माता खे एकादशी वारे ॾींहुं ई पोखणो आहे। एकादशी टीजड़ीअ खां लॻभॻि 1 हफ़्तो पहिरियों ईंदी आहे, त उन ॾींहं ते ज़रूरु टीजड़ी माता खे पोखिजो। गुलनि जो इस्तेमालु कंदासीं। केॾी हरी भरी और सुहिणी लॻे थी पई असांजी गौरजा माता टीजड़ी माता। टीजड़ीअ जी कथा ऐं विर्त जी विधि जेका आहे मां ॿिए वीडियो में ज़रूरु ॿुधाईंदसि। इन खां सवाइ थधिड़ी, महालक्ष्मी, ॾियारी, इन्हनि सभिनी जा बि मां वीडियो हिकु हिकु करे ज़रूरु विझंदसि। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो, जीअं तव्हां मुंहिंजो को बि वीडियो मिस न थिए। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।